नाज़रीन, न्यूसैदआबाद में बेसोपीज़ तहत मालपड़ी लगाई वई आहे, जिथे मालून कुर्बानी जा जानवर काहे रश लगाए बीठल आहिनि। मालूंदन ऐं वापारियुनि तरफ़ां वायरस खां बचाव वारियूं तदबीरुनि ते अमल न पियो कयो वञे। ख़रीदारी बि घटि हुजण जूं दाहूं आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे हुसैन मेमण जी हीअ रिपोर्ट। न्यूसैदआबाद तहलके जी वॾे में वॾी मालपड़ी जेका कुर्बानी जे सिलसिले में हिते जेका न्यूसैदआबाद में लगी आहे, उन जे हवाले सां हिते जेके कुर्बानी जा जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू जेके ढोर जेके कुर्बानी जा हिते काहे आया आहिनि, असीं उन्हनि खां पुछंदासीं त तव्हां हिननि खे छा था खारायो ऐं हिन वक़्तु जेके ढोर जेके आहिनि हिन वक़्तु केतिरो हिन जो रेट आहे। हिन जा पैसा लॻाइनि हींअर तक़रीबन 27-28 हज़ार बधण छोड़ण जा कोन था मिलनि, ॿिन्ही जा ख़र्च ई कोन थो लहे। से ॿिया हिते घुरनि तक़रीबन 80-85 80-70-75 लख खां मथे जान चिलाई। तूं घणे थो चुका ऐं चवंदो लख खां मथे खपनि भली ॻाल्हि आहे, पर लख खां मथे नथा खपनि। अच्छा, छा खाराईंदा आहियो छेलनि हिनखे अन्न चणो खीर भूसो गाह जंतर। अलाए कहिड़े नस्ल जा छेला? बड़े नस्ल जा, बड़े नस्ल जा सिंधी छेली माना मशहूर शहर में कयो न्यूसैदआबाद शहर में। हाँ, अच्छा, हिन वक़्तु हिन जी कीमत जेका आहे घणी आहे? हिन जी कीमत अॼु 93,000 जो खतो आहे। अच्छा, खपी वियो आहे? खपी वियो आहे। अच्छा, भला सस्तो खतो आहे महांगो खतो? न सुठो खतो आहे। अच्छा, हा हा, बाज़ार अॼु सुठी आहे। कणक। अच्छा, ॿियो? हा, कणक जो ॾारो, ॿियो साओ गाह बस। अच्छा, ही जो कहिड़े नस्ल जो आहे? ही आहे ऑस्ट्रेलिया नस्ल क्रॉस आहे। अच्छा, हा, माने तय करे न एॾो वज़न तय करे कयो आहे। अच्छा, हिन में घणो वज़न थींदो? हिन में 5 मण घटि में घटि वज़न थींदो। हक़ीक़त में त पैसा कोन कया अथसि, बिड़ा तो ज्यादा 1,20,000 जो, पर खीरो आहे इन करे चन। हा भाई, हुआ 1,20,000 जो काबो जोड़ो गा वठी। अच्छा, ही घणे जो छेलो आहे? छेलो सही आहे त लख सवा लहे थो, पर हिते ज़ुल्म वापारी असीं छा करियूं? हिते जेके वठण वारा आहिनि कोन पिया असांखे पीड़ियूं मोड़ी आहे, लॉकडाउन आहे, छा आहे हिते 60-65 हज़ार 70 हज़ार को चवनि था, सभु को तकियो बीठो आहे। साल हिन खीर पियारियो तूं, घी खारायो सचो, भूसो खारायो, चणा खारायो तूं। हाणे लॻाइनि 65 हज़ार, पोइ 70 हज़ार लॻाइनि, वधीक कोन था लॻनि। ठेलो ते असांजो 70 हज़ार त ख़र्च कयो आहे। हुकूमत त हाणे वीचारा ढोर बि सॼी साल था थींदा, लाज़मी ख़र्च त न उन हिसाब सां पंहिंजे हिसाब सां ॾींदा। साईं, असीं छिलो वठण आयासीं, पर वापारी साईं माशाल्लाह अहिड़ा रेट ॿधी अथनि जीअं आसमान सां ॻाल्हि पिया कनि। जेको हक़ आहे उहो पाण हक़ वठो, असीं मञूं था तव्हां सॼो साल चारियो था, जेको तव्हांजो हक़ आहे मुनासिबु आहे उहो तव्हां वठो, असीं ॾियण लाइ तयारु आहियूं। तव्हांखे रोज़ी बि मिलंदी, पर हीअ साईं अघु अहिड़ा ॿधी वेठा आहिनि, असांजी गुंजाइश कयो साईं। बिल्कुलु असीं मञूं था महांगाई आहे, वाक़ई तव्हां चारियो हूंदो, छेले जी ख़िदमत बि कए, छेला वाक़ई ॾेखारणु पिया असांखे वाक़ई शइ सुठी आहे, पर हक़ जेको हुजे उहो हक़ वठो। असां हीअ कोन था चऊं तव्हां असां बेवाजिबी कयो, न को असीं तव्हां सां बेवाजिबी कयो, त हक़ ॾिबो, हक़ वठिबो। ऐं छेलनि जो मुल्ह बि कोन्हे को, लॉकडाउन लॻो पियो, एतिरो वापार बि कोन्हे को, ऐं ॾिसण में कोन पहुचे सौदो वापार, पोइ बि रेट वधीक न माल जा। लॉकडाउन लॻी वई आहे, पर अलाए छो। इहे त तव्हां हिते जेके जेको आहे सैदाबाद तहलके जी मालपड़ीअ में जेको असीं हिते तव्हां हिननि जा वीचार ॿुधा, हिननि जो जेके मालवंदनि जेके ख़रीदार आहिनि हिननि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु जेको लॉकडाउन दौरान जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे माल जेको आहे उहो असांखे महांगो पियो आहे, ऐं ख़रीदारनि जो बि इहो चवणु आहे त असांखे हिन वक़्तु जेके महांगी जेके छेला आहिनि या गाबा आहिनि या वहोड़ा आहिनि, जेको माल आहे उहो हिन वक़्तु जेको आहे सो असांखे तमामु घणो महांगो थो पवे। कैमरामैन शाहनवाज़ मेमण सां गॾु हुसैन मेमण, महिराण TV न्यूसैदआबाद।